अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरे चार जेडीओ न्यूज़ यहाँ वज़ीर उंडड़ मोरो मां ख़बर शामिल कईंदा। शोभान अली अबरोजी मोरो तलके में माकड़ जे ख़ात्मे ऐं फसल बचाइण लाइ मुहिम शुरू कई वई आहे। उन सिलसिले में एग्रीकल्चर नौशरो फेरोज़ जे एडिशनल डायरेक्टर गुलाम फारूक बिस्तलो, डिप्टी डायरेक्टर मोरो मोहम्मद अकरम मेमुण, एग्रीकल्चर ऑफिसर इशफाक कोरे जो तरफ़ां हिलू ऐं ॿियनि जे निगरानी में हिक टीम तलके मोरो जे मुख़्तलिफ़ देहन सालेहपुर, ॻाढ़ो धेरण, फतू, बिलाल, वड पागिया ऐं ॿियनि इलाइक़नि में 300 एकड़नि में स्प्रे करायो वियो, फसल बचायो वियो, माकड़ खे उन्हनि इलाइक़नि मां भॼायो वियो ऐं वॾे तइदाद में ख़ात्मो कयो वियो, जंहिं करे आबादगारी में ख़ुशीअ लहर छाइजी वई आहे। उन मौक़े ते ऑफिसरनि चयो त माकड़ मुकमल तौर ते फसल जी दुश्मन आहे। उनखे भॼाइण ऐं नास करण लाइ ऑफिसर, फील्ड अमलो, आबादगार हारी सभई गॾिजी पंहिंजो किरदारु अदा कनि। असां मुकमल तावन कंदासीं ऐं उन्हनि लाइ शयूं फराहम कंदासूं। आबादगार हारी माकड़ खे भॼाइण लाइ पंहिंजे वर्क खड़को वग़ैरह कनि। हिन चयो त आबादगार लाइ मशवरे वग़ैरह लाइ मौजूदु आहियूं। असांजो स्प्रे जो कमु जारी आहे। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।